भलारो ई बरकत वारो महीनो रबीउल अव्वल शरीफ जो सुभान अल्लाह जिए वेझो थियो अचण वारो थियो तो सफर महीने में ही आशिकन मीलाद जो तैयारियों शुरू करे ॾिनी। सुभान अल्लाह हकीकत है तो जेके मीलाद मल्हाईंदड़ आहिनि तो वह पूरो साल तैयारी कंदा रहंदा आहिनि, पूरो साल तैयारी कंदा आहिनि, पंहिंजे हलाल जी रोज़ी मंझां बचाईंदा रहंदा आहिनि, कोशिश कंदा रहंदा आहिनि त मीलाद शरीफ कंदासीं, कहिड़ी तरह कंदासीं, कीअं दावतूं हलाईंदासीं, यानी सॼो साल उन्हनि जे ज़हन में मीलाद शरीफ हूंदो आहे। मीलाद असां कंहिंजो था मल्हायूं, छाजे करे था मल्हायूं? न ही पुट जी ख़ुशी आहे, न भाउ जी शादी आहे, न को सियासी को मसालो आहे, न कि ही मीलाद मल्हाइण सां एॾे ख़र्च करण सां ख़ुशिन करण सां ज़ाहिरी तरह को हिते को माण्हू ईंदो जेको असांखे ऐलान कंदो त बाबा हेतिरियूं नौकरियूं मिलंदव, हेतिरा नलका मिलंदव, हेतिरा कटा तव्हांखे इमदाद जा मिलंदा। ज़ाहिरी तरह यानी कुछ भी नज़र नथो अचे, पर ईमान वारी अख उन शइ खे ॾिसी रही आहे। जॾहिं आशिक मीलाद मल्हाईंदो आहे त पोइ अल्लाह जी रहमत केॾी उनजे मथां नाज़िल थींदी आहे। ईमान वारी अख ॾिसंदी आहे, छो जो मीलाद जो ताल्लुक ईमान सां आहे। ईमान जो ताल्लुक मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात व बरकात साण आहे। वो जंहिंजो जेतिरो वधीक ताल्लुक मदीने वारे घोट साण ईमानी हवाले साण आहे, जेतिरो वधीक दिली तरह जज्बो आहे न, पोइ उहो माण्हू जॾहिं पंहिंजे सुहिणे महबूब जो, पंहिंजे नबी जो, पंहिंजे लजपाल जो, पंहिंजे वफ़ादार जो, पंहिंजे सरदार जो, पंहिंजे आका जो, पंहिंजे रसूल जो, पंहिंजे शफ़ीअ पाक जो जिथे भी मीलाद ॾिसंदो आहे, भली हिकिड़ी झंडी लॻल मीलाद जी हुजे, पर दिल बाग बहार थी यादी आशिक़ रसूल जो घर आहे। सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, दिल बाग बहार थींदी आहे। जलसो हिकिड़नि जो महफ़िल हिकिड़ा पिया कनि, हिकिड़ो गुज़रियो पियो वञे आशिक़ रसूल वञे, उनजी दिल छो थी ख़ुशि थी आहे? उनजी दिल इनजे करे ख़ुशि थी रही आहे त मुंहिंजे सुहिणे आका, मुंहिंजे सुहिणे नबी, मुंहिंजे लजपाल नबी, मुंहिंजे वफ़ादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्रचार ते हली रही आहे। आका करीम जे तशरीफ़ आवरी जो ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, उन जो एहसान जेको रब सां ते कयो, उहो एहसान अॼु कयो थो वञे। उहो नेमत जेका मिली आहे, उन नेमत खे अॼु ज़ाहिर कयो थो वञे। पोइ ज़ाहिरात आशिक़ ॾिसी त ख़ुशि थींदो। ही ईमान जी तक़ाज़ा आहे त ईमान वारो जॾहिं मीलाद जी महफ़िल जेको ॾिसंदो आहे, सजाइण वारे खे त ख़ुशी अलॻि थींदी आहे, पर जेको ॾिसंदो आहे उन जी दिल जी कैफ़ियत ई अजीब थी वेंदी आहे। जेकॾहिं को माण्हू चए त मां ईमान वारो आहियां, मोमिन आहियां, सभु कुझु आहियां, पर जेकॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ख़ुशी जो को समाउ थिए, मसलन मीलाद पाक, रैली मीलाद पाक जी वग़ैरह हुजे, जुलूस मीलाद पाक जो हुजे, ऐं उन्ही में हुनजी दिल ख़ुशि न थिए, दिल मुतमइन न थिए, त पोइ पंहिंजे नसीबनि खे चवे ऐं अल्लाह खां दुआ घुरे ऐं तौबह ताइब थिए, अल्लाह खे अर्ज़ करे त अल्लाह जल जलालहू हुनजी दिल खे सुधारे, जो यार जी ॻाल्हि ॿुधी करे हुनजी दिल खे ख़ुशी हासिल थिए। हज़रत अल्लाह लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त बेह वट प्रियल या पिर सदी कर पचार, इन्हीं बिन्हीं का धार शल कादिर के न करे। या तो वनी लॾो लाहे मदीने पाक में हलो वञ, या तो ने यार जी पचार वेही कर,
लाजिम ना है तो को साल में हिकड़ो भेरो मिलाद करे, ही भी लाजिम ना है तो को तो रबीउल अव्वल शरीफ में मिलाद करे। तो जदा भी मिलाद कंदे तद आशिक जो दिजो ठर दियो रह दियो। जेड़े महीने में करी जदा भी तू मिलाद करी, जे सूरत में जे हाल में करी, पर हुजे शरीयत पाक दे कानून दे अंदर, शरीयत पाक दे कानून का बाहर मिलाद न कयो वने, एड़ी खुशी न कई वने जी खुशी जी अल्लाह रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाई। अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो, ला तफरह अल्लाह ला युहिब्बुल फरिहीन। एड़ी खुशी न कर जमे अल्लाह नाराज थी पवे, एड़ी खुशी न कर जो एड़न खुश करण वारन के सा अल्लाह मोहब्बत न कंदो आ, अल्लाह उनन के पसंद न कंदो आ। हाओ तो खुशी करी त कीअं कर। अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो, कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो, ओ मुझा सोना हबीब तमा ऐलान फरमायो, दुनिया वारन के बुधायो, मोमिनन के भी बुधायो, अल्लाह जे बानन के बुधायो। जदा रब करीम जल्ल जलालहु तमा जे मथा फजल फरमाए, अमा जे मथा रहमत फरमाए। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, तो फबिज़ालिका फलयफ़रहू। उन नेमत उन रहमत उन फजल ते खूब खुशू करना, खूब खुशू भरी प्या कर। का खुशी करण जी मना ना आए, एड़े तरीके से ना जमे ढोल हुजन, तमामा हुजन, राग हुजन वगैरह वगैरह, एड़ी खुशी त आम भी मनाए। पर जेतना मिलाद में एड़ी खुशी कई वने जब तरीका ओला मनाए। हाओ जदा मिलाद पाक दी खुशी कयो, उनी वक्त में तवाजी जान पाक, तवाजा कपड़ा पाक, तवाजी जाए पाक, तवाजी दिल पाक, तवाजी निगाह पाक, तवाजी जुबान पाक हुजे। तमा पद यार जी मिलाद जी खुशी कयो, खुशी तमा कंदा रहो, जितनी भी खुशी कंदा। अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो, हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। तवा जे गड कयल मालन खां ये खुशियूं भरियूं आहिनि। तवा जे गड कयल मालन खां, गड कयल चीजन खां ये खुशियूं भरियूं आहिनि। इन खुशी में तव्हांजी जान ख़र्च थींदी, अमा जो माल खर्च थींदो, अमा जो टाइम खर्च थींदो। अमा पंहिंजो टाइम कंहिं ॿिए कम लाइ बचाए रहिया आहियो, अमा पंहिंजो माल कंहिं ॿी शइ लाइ बचाए रहिया आहियो, अमा पंहिंजी जान पंहिंजी सिहत वग़ैरह जे लाइ बचाए रहिया आहियो। पर जेकॾहिं तव्हांजी जान, तव्हांजो माल, तव्हांजो टाइम हिन यार जी ख़ुशी में जेकॾहिं ख़र्च थी रहियो आहे, रब तो फरमाए थी इहो ख़र्च तव्हांजो भलो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला। बेटे सरकार से रहमतुल्लाह तआला जन फरमाइन प्या त दिनो किनो नथिए। अल्लाह जी राह में जे भी दिनो, सुने महबूब जी खुशी में जे भी दिनो, जे भी खर्च कयो, मिलाद मल्हाया। लतीफ सरकार से रहमत इरशाद फरमायो त दिनो किनो न थिए, वेतर थिए घणो, समाई जे संग थिए, पोख जे हिक कणो, पो सखी मटर चणो, जिए भेल तीअं भलो थिए। खराब थींदा ई कोन्हनि के,
जी महबूब जो मीलाद मल्हाइन पिया अल्लाह दी राह में खर्च कर पिया गरीबन मिस्कीनन ते खर्च कर पिया मोहताजन यतीमन ते खर्च कर पिया ते अल्लाह जल जलालुहु के वधाए तो अता फरमाए परहा पंजूड़ा हेल डहोड़ा आंदे थीदा छोल अमीर अल्लाह सही वधाए पियो महंगाई जी दाह जेड़ा केड़ा बाबा हर शे महंगी थी वई महंगाई पंहिंजी जाइ ते पर मीलाद के हवाले से बाजार में निकरो तो काशे का थे खुदर ना है अगे का भी मीलाद वधिक सची है रब दे रहो सोने जे सदके में दे रहो अल्लाह कंदो त रब करीम जल जलालु इन महबूबन जे मीलाद की खुशी में सदाई मोमिनन के खुशू नसीब फरमाइंदो हिन जहान में भी हुन जहान में भी खुशू नसीब फरमाइंदो आमीन चो दोस्तों आमीन हाणे अचो जेका मो आयत करीमा मौजू बनाईंदे तबर्रुकन तिलावत कई आहे मां वरी भी हर टे आयतूं पढ़ियूं आहिनि पोइ जेतिरा हली सघियासीं मां वरी उन जो मां तिलावत कयां ऐं उन जो तर्जुमो उन जे मुतालिक़ कुछ मारूज़ात मां अर्ज़ करणु चाहियां थो सभई साथी इनका पहिरां जो मां उहे अर्ज़ कयां इनका पहिरां सभई साथी मूंसां गॾिजी बेआवाज़े बोलन ही प्यारो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कभी ज़ुबान खामोश न रहे सल्लल्लाहु अलैहि आंखों खोलाए जब या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह स्पीड घट रख जस अल्लाह करीम जल्ल जलालो को इरशाद स्पीड घट रख जस बिल्कुल घट रब्बुल आलमीन जल्ल जलालो इरशाद फरमायो या अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा या मना ऐ मुझा सुहना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अर्सलनाका बेशक असां तव्हां खे रसूल करे मोकिलियो आहे रसूल थी करे तव्हां आया आहियो पर कहिड़े हाल में तव्हां आयो अल्लाह करीम जल जलालो हाणे सिफ़तूं यार जो बयान फरमाए रहियो आहे ओ मुंहिंजा हबीब तव्हां खे दुनिया में मोकिलियोसीं तव्हां नबी बि आहियो रसूल भी आयो दुनिया के अंदर खोड़ नबी सगोरा आया खोड़ रसूल सगोरा आया सभी जा शान वड़ा सभी जा दर्जा वड़ा ला नुफर्रिकु बैन अहदिन मिर रुसुले असां रसूल जी रिसालत के हवाले से को भी फर्क कौन कंदा आहियूं बाकी शान के हवाले से अल्लाह करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो तिलका रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात तो बुलंद आवाज से सुभान अल्लाह अल्लाह जल्ल जलालुहु पे इरशाद फरमाते ही रसूल आए ही भलारा सुहारा रसूल आए जो असा इनन मंजा हिकड़न के ॿियनि जे मथां शरफ वारो कयो आहे इनन मां को अहिड़ो बि आहे जंहिंसां अल्लाह डायरेक्ट ॻाल्हायो आहे ऐं इनन मंजा हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजा हरई दर्जा रब बुलंद करे छॾिया आहिनि सभई दर्जा अल्लाह ताला बुलंद करे छॾिया आहिनि वॾे शान वारो वॾी मान वारो
नबी सभई बेशक शान वारा वजन इज्जत वारा पर मुझा दोस्तों मर्तबे जे हवाले सां अल्लाह सुब्हानहु व तआला हिकरन के बेन जे मथा बड़ो मर्तबो दिनो आहे, बड़ो दर्जो दिनो आहे, बड़ो शान दिनो आ। नबूवत जे अंदर सभई बराबर आहिनि, वरी उन्हनि मञा 313 रसूल आहिनि, वरी उन्हनि जे अंदर 5 ॼणा उलुल अज़म आहिनि, वरी उन्हनि सभिनी जे अंदर हिकु आहे जेको सभिनी जो सरदार भी आहे, इमामुल अंबिया भी आहे, त खातमुन नबीयीन भी आहे। लती सरकार सैयद रहमत इरशाद फरमायो तबारो चाबियाब घना मुझो पुलो सिर सफिन चांगे ते चढ़ी करे कदो पड़ विधियन चांगे ते चढ़ी करे कदो पड़ विधियन मथा माजूरन हो तथरी दो हथड़ा सभिनी जा शान वॾा पर खास आहिनि जिनजो शान अल्लाह ताला अञा भी बुलंद करे छॾियो आहे। हाणे रब करीम जल जलालहु फरमाए थो मुंहिंजा सुहिणा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अरसलनाक बेशक असां तव्हांखे मोकिलियो। कीअं तव्हांखे मोकिलियो? तव्हां नबी बि आहियो, रसूल भी आहियो, पर तव्हांखे असां दुनिया जे अंदर कीअं मोकिलियो आहे? रब फरमायो शाहिदा शाहिद बनाए करे तव्हांखे मोकिलियो अथव व मुबश्शिरन व नज़ीरा खुशखबरी ॾींदड़ करे तव्हांखे मोकिलियो अथव। अल्लाह जो डप ॿुधाइण वारो करे तव्हांखे मोकिलियो अथव। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निह ऐं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे तरफ़ अल्लाह जी मखलूक खे दावत ॾियण वारो करे मोकिलियो अथव। तव्हांखे दाइयन इलल्लाह अवा इश्तिहार छपाईंदा आहियो न, आख़िर में पंहिंजो नालो लिखंदा आहियो दाई अल खैर, दाई इलल खैर। दाई माना दावत ॾियण वारो, सॾण वारो। दावत जी लफ़्ज़ी माना सॾण, सॾण वारो, दावत ॾियण वारो। इलल खैर भलाई जी, भलाई जे तरफ़, भलाई जे तरफ़ दावत ॾियण वारो केरा भाऊ? गुलाम शबीर खोखर साहिब आहे, ॿिया उन्हीं जा भाइर रिश्तेदार ऐं साथी। ये लिखंदा दाई इलल खैर, दाई माना दावत ॾियण वारो। रब करीम तो फरमाए मुंहिंजा सुहिणा हबीब असां तव्हांखे जो दुनिया में मोकिलियो आहे। कीअं मोकिलियो आहे? दाइयन इलल्लाह, वञ मुंहिंजी पूरी मखलूक खे मूं रब जी दावत ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मुंहिंजी दावत ॾे, मुंहिंजी दरबार में अचनि, मुंहिंजी दरबार में सिर झुकाइनि, मुंहिंजी दरबार में अचे निमाज़ूं पढ़नि, मूं अल्लाह के अकेलो करे मञनि। जॾहिं मुंहिंजी दरबार में अची विया, वसीलो तव्हांजो हुजे, दरबार मुंहिंजी हुजे, वरी ॿिए दर ते वञण जी उनखे ज़रूरत ई कान पवंदी। लती सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो त वहदहू ला शरीक लहू तो इयो बिहा इजबी खबी तोड़े हाराई हंध तुझो ही पाढ़ई चमदुई पियो भरे जाम जन्नत जा। अल्लाह सुब्हानहु व तआला पे इरशाद फरमात मुंहिंजा सोना असां तव्हांखे कीअं मोकिलियो?
वदाइयन इलल्लाहि बिइज़्निह। अल्लाह तबारक व तआला जे तरफ तव्हांखे मोकिलियो थो, तव्हांखे मोकिलियो थो, तव्हां अल्लाह जे तरफ माण्हुनि खे दावत ॾियो, सॼो। ये अल्लाह जे हुक्म साण तव्हां सॾे रहिया आहियो, उन जे इज़्न साण तव्हां सॾे रहिया आहियो। वसिराजम मुनीरा, चमकंदड़ सिज बनाए करे तव्हांखे मोकिलियो अथऊं। वबश्शिरिल मुमिनीन, हाणे मोमिनन खे तव्हां मुबारक ॾियो, बशारत ॾियो, ख़ुशख़बरी ॾियो। सोना तव्हां नबी थी आयो, तव्हां रसूल थी आयो, तव्हां शाहिद थी आयो, तव्हां मुबशिर थी आयो, तव्हां नज़ीर थी आयो, तव्हां दाई इलल्लाह थी आयो, तव्हां सिराज थी आयो, तव्हां मुनीर थी आयो। हे 8 सिफ़तूं रब करीम जल जलालो हबीबन करीमन के अता फरमायूं आहिनि। हाणे रब करीम तो फरमाए एॾा वॾा ताज ॾिनामांव, एॾा वॾा ताज तव्हांखे ॾिनामांव। हाणे मोमिनन खे जिन तव्हांजा कलमा पढ़िया आहिनि, जेके तव्हांजे कढ लॻा आहिनि, जेके तव्हांखे मञी रहिया आहिनि, जेके तव्हांजे किताब जी तिलावत करे रहिया आहिनि, तव्हांजे पैगाम ते लब्बैक चई करे अमल करे रहिया आहिनि, तव्हांजे कानून ते अमल करे रहिया आहिनि, तव्हां साण प्यार ऐं मुहबत करे रहिया आहिनि, तव्हांजे नाले साण एॾो प्यार कनि था। जेकॾहिं तव्हांजे नाले जी बि केरु बेहुरमती करे त पंहिंजी जान दाव ते लॻाए करे तव्हांजे इस्म जी इज़त कंदा आहिनि। सोना तव्हांजो इस्म त वॾी शइ आहे, पर सोना मुर्शिद अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जन हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साण गॾु आहिनि। सही हदीस पाक आहे, इन्ही जान जे सरदार साण गॾु आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दराज़ गोश खच्चर मुबारक जे मथां, गदह मुबारक जे मथां पाण सुवार आहिनि। सोने सिद्दीक़ अकबर जे हथ में बाग आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठो पिया वञनि। अब हेॾे तवज्जो कर फ़क़ीर, साम्हूं वेही त मूं ॾे ॾिस, महिरबानी। मुस्तफ़ा जो मेलो आहे, कई पिया ईंदा, कई पिया वेंदा। बाबा जेके वेठा आहियो हेॾे तवज्जो कयो त मज़ो अची वञे। अल्लाह सही आबाद कंदो, रब करीम ख़ुशि कंदो। सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, मक्की जी आमद, दिलदार जी आमद, मनफार जी आमद, सोने जी आमद। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी सवारी ते सवार हा। सोना सिद्दीक़ अकबर बाग वठो पिया हलनि। मुनाफिकन जो सरदार रईसुल मुनाफिकीन इब्ने उबई सामूं अची वियो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया इन्हीं सां कुछ ॻाल्हाइणो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सवारी मुबारक ते हुआ ऐं हुन सां ॻाल्हायो। हुन छा कयो, पंहिंजो कपिड़े जो चादर पटके जो पलांद पंहिंजे मुंहं ते रखे ऐं इशारो कई त नऊज़ बिल्ला पंहिंजी सवारी परे कर, मूंखे मां धप थी अचे। बस एतिरो चवणो हो। सोने सिद्दीक़ अकबर भरे चमाट लॻाई। पाण फरमाए तूं छा थो सम्झी त मूंखे अल्लाह जी इज़्ज़त जो कसम आहे, जे हक़ जो रसूल मोकिलियो, तूं न जेके ख़ुशबू लॻाए आयो ही, तुंहिंजे ख़ुशबू खां रसूलुल्लाह जे सवारी जो पेशाब में वधीक ख़ुशबू आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब तो फरमाते सोना वबश्शिरिल मुमिनीन ऐ इनन मोमिनन के तमाम बिशारत दियो, खुशखबरी दियो। जेके नीअ जो नातो तव्हां सां लॻायो वेठा आहिनि,
इश्क जो नातो तवा सा लगायो वेठा है छो जो ही मां मोमिन जी मफहूम बयान करे रहो आया मोमिन चेबो यूने क्या जो रसूलुल्लाह सा इश्क रखी करे मने ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन केर भी तेसी तई तमाम जा सच्चो मोमिन न थींदो जैसी ताई मो रसूलुल्लाह सा पंजे अबे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसान का वधिक मोहब्बत न कंदा सुभान अल्लाह सोने लाल लतीफ सरकार से रहमत इरशाद फरमाए तो जे भाई जोगी थिया सच्चो मोमिन थियन चाहिए थो तो छा कजाए जे भाई जोगी थिया तो संग सभई छड ओडो थी अलिफ सी हियो मन मी मसी गड हिता लाहूती लड त गुर खे करजे काफी थियण चाहिए थो उना का करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत कर प्यार कर वा उआ मफहूमी माना तो तफसीरी वर्ती आहे त अल्लाह करीम जल जलालु पे इरशाद फरमाए ओ मुजा सोना हबीब व बशिरिल मुमिनीन मोमिनन के बिशारत जो जेके तवा सामी है जो नातो किथा लगाए ना केड़ी बिशारत जो बेअन्ना लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा बिशारत ही जो बेशक इन्हन जे लाए अल्लाह वक्त वडो फज़ल तैयार लगो पयो आहे अल्लाह सही तो जी उम्मत सा मुझा सोना हबीब मुबारक दे खुशखबरी दे हुंजो अदल भी आ हुंजो फजल भी आ पर मोमिनन के बिशारत दे तो रब तमासा फजल फरमाई दो फजल अदले छुटा आन कर को फेरो फजल जो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए मुझा सोना पंजे मोमिनन आशिकन के मुबारक दे बेअन्ना लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा बड़ो फजल कबीर फजल अल्लाह जो इन्हन जे लाया केड़ी न बड़ी नेमत है केडो न बड़ो एहसान अल्लाह कयो ए सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन के बिशारत फजल जी अता फरमाई ए जदा अल्लाह जो फजल थींदो त इंशाअल्लाह ताला गुनाहगारन जा बेड़ा ही पार थी अल्लाह सोने लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जो इरशाद फरमायो तक बिनायम न पहो मुखा पूणिया जो पुछंदो कपह जो पहो थींदो न अब इते पहो रखीस कपह जो पहो और कपह मु पिंजाई न अगे पुराने दौर में सोने लतीफ सरकार सजे दौर में घरन में कपहन जा ककड़ा कढ़िया वींदा हा पिंजायो वींदो हो उनके कपहो मिलंदी हो पिंजाईंदा हा ककड़ा कढ़ंदा हा पोते दीदा वरी अगते जा घर वाला धागा वगैरह यानी सिलसिलो हलंदो हो लतीफ सरकार से फरमायो मुके कपह त मिली पर उन्हीं मजा हिकड़ो पहो जरड़ो भी मु पिंजायो न ककड़ा कोन कजम ई अल्लाह ताला मुके जिस्म ते दिनो पर हिन जिस्म मजा मु हिकड़ो जरो गुनाह जो कढो ना है सजो जिस्म मुजो गुनाहन में भरियो पयो आहे पूणिया जो पुछंदा पुछा जरूर थींदी असां तो के कपह दिनी असी शे असां जी पिंजाइण जे लाए मजदूरी अग में तू वठी वये घणी कपह पिंजाई कई पुछा त थींदी
अल्लाह से ही बाडी ॾिनी ही जिस्म ॾिनो ही गुनाहनि सां सॼो भरियो पियो आहे अखियुनि सां गुनाह कयासीं कननि सां गुनाह कयासीं ज़ुबान सां गुनाह कयासीं हथनि सां गुनाह कयासीं पेट सां गुनाह पूरो जिस्म गुनाहनि सां भरियो पियो आहे एतिरा असां गुनाह कया आहिनि जंहिंजी हद शुमार ई न आहे असां हिकिड़ो पहो बि कोन पिञायो रुगो अखियुनि जा गुनाह बि असां धोतासीं कोन असां रुगो ज़ुबान जा गुनाह बि कोन धोतासीं असां पंहिंजे हथनि पेरनि जा गुनाह बि कोन धोतासीं पर पुछाणो त क़यामत में थींदो न अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम वात थींदा बंद वतुकल्लिमुना अयदीहिम हथ पिया ॻाल्हाईंदा पेर पिया ॻाल्हाईंदा अल्लाह केर जवाब ॾींदो उते सोने लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि ने इरशाद फरमायो त पिञायम न पहो मुखां पोणीअ जो पुछंदो कधी थींदी कान का जे ॾोहन ॾे ॾिसंदो पर जे बख्शिश ते ईंदो त काहे न छुटंदा केतिरा जॾहिं घड़ी बख्शिश ते ईंदो बाझ ते ईंदो फज़ल ते ईंदो उहो फज़ल कंहिंसां थींदो रब फरमाए थो बशिरिल मुमिनीन मुमिननि खे बिशारत ॾे मुबारक मोमिननि खे दे बिशारत मोमिननि खे अता फरमायो बेअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया था जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला हिसाब पियो वठंदो मुंहिंजी उम्मत मथां को गुनाहगार बानो हूंदो बदकार सय्यकार हूंदो जंहिंजी शफ़ाअत करण वारो केर बि कोन हूंदो वॾा गुनाह उन्ही कया हूंदा अल्लाह तबारक व तआला जो फ़ैसिलो थियल आहे पोइ जंहिंजे तराज़ी नेक अमलन वारी तराज़ी वारो पुड़ गरो थी वियो त ऐश अशरत वारी ज़िंदगी गुज़ारींदो व अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हाविया जेको नेक अमलन वारो पुड़ हल्को थी पियो त पोइ वरी हाविया यानी जहन्नम वारी ज़िंदगी गुज़ारींदो इहो अल्लाह तबारक व तआला जो मैदान महशर में हिकिड़ो फ़ैसिलो थींदो अहिड़ो बि गुनाहगार उम्मती हूंदो जो उन्ही जा नेक अमल थोरा हूंदा या नबी खणी हुजनि गुनाह तमाम घणा हूंदा अहिड़ा गुनाह कयल हूंदा जो उनजो परो नेक अमलन वारो हल्को थी पवंदो मलाइक उनखे जन्नत जहन्नम जा ज़ंजीर विझंदा मलाइक उनखे छिकींदा उनखे जहन्नम जे तरफ़ पिया वठी वेंदा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत फरमाइनि पिया मैदान महशर में साहब सगोरन अर्ज़ कयो क़िबला आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आख़िरी ॾींहुं ताईं सभई मैदान महशर में गॾु हूंदा अमा असांखे काथे मिलंदो कहिड़ी जाइ ते हूंदो सुनन महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाउ मूंखे ॾिसंदो त अर्श मुअल्ला जे पाए जे पासे में रब जी दरबार में सजदो करण वारो हूंदुसि मां उते तव्हांखे मिलंदुसि जे उते तव्हां मूंखे न ॾिसो त पोइ पुलिस रात ते ॻोल्हिजो त पुलिस रात जे पासे में बीही करे बाज जा हथड़ा ॾेई करे उम्मत खे पार कराईंदो सोने लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि हबीबन जी दरबार में अर्ज़ कयो त वॾा वण वणकार जा जिते सोढ़ा घट सबील मता मूंखे छॾी आरी जाम असील तो विढ़ल जा वसील रसिद रहबर राह में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया या तमाम में पुलिस राज जे पासे में होंदुसि उते उम्मतन के मां पार कराईंदो वेंदुसि रब्बे सल्लिम ये पियो चवंदुसि मौला सलामती सां गुज़ार जाए सलामती सां गुज़ार जाए
या तो मुखे जहन्नम के दरवाजे ते दिसजो मता को मुझो उम्मती ओढ़ा बने मां उताई दरवाजे खाई वापस वठी दो सांस। हाँ मुझा दोस्तों आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाए ने पिया एड़ो भी बनो दो जिंदा गुनाह तमाम खड़ा हुंदा मलाइक ने के जहन्नम जा जंजीर विझदा विचिए में जंजीर आहे चेल में जंजीर हथन में कड़ियों आहिनि पेरन में कड़ियों आहिनि मलाइक उन के छिके छिके जहन्नम जे तरफ पिया वठी वेंदा हुंदा पर ओ बानो पोइते तो लौणा हणंदो मलाइक उन के हकल कंदा त छा पोइते लौणा हणी रहियो आ केड़ी नेकी पोइते छड़े आयो आ जो तू उन नेकी के दो दिसी आ के दिसी रहियो आहे जेड़ा करतूत कया होई ओई तुने सामू अची वया है अते लिखव था मलाइक छिकींदा किरी पवंदो मलाइक कहलींदा जमीन ते हथो राड़ियों हणंदो हलण वारी डबियो कंदो पोइते तो लौणा हणंदो पियो रोईंदो मलाइक चंदा दियो दुनिया जे अंदर रोई हा दुनिया जे अंदर लीधाई हा त अज तू एड़ा दी को न दिसी हा पर दुनिया में कुछड़ा कम कयई हाने पाले पोइते बिहारे रहियो आ मलाइकन के चंदो तो मलाइको सख्ती मुसान न कयो न पूछो त मां छका ने के दिसी रहियो आया जे पूछो था त पो आया जिन सदी आया जिन सदी से न छदीदा जे दियो आओ किची अपाए कदी पाही दस बिरल के मां जे मथा कलमो पढ़ियो आ जंजो उम्मती आया उन सुन यार के तो दिसा उन देर छो गई आहे अया ते मुंजी बाहर कान थिया अया ते मुंजी शफात कान थिया आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाए थिया कि जो वो अगते रडियो कंदो वींदो फरियादो पियो कंदो सद पियो कंदो मेरी जान जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने मुख्तलिफ रिवायतों आयन एक रिवायत में ये भी आयो आ त हजरत आदम अला नबीना वाली सलाम जल्दी तोड़ पाए हबीबन करीबन के अर्ज कंदो सुना उम्मती तव्हां जो मलाइकन जे काबू में अची वयो आ जहन्नम दे वठो बिठा वजन सुना तव्हां के सारी दो तो वने सद कंदो तो वने किबला तव्हां उनी जी मेहरबानी कयो का बाहर कयो ई रिवायत में के तो खुद खालिक कायनात मुखे इरशाद फरमांदो तो सुना हबीब तू जो उम्मती जहन्नम के दरवाजे ते पहुंचण वारो आ बाहर कर शफात कर ते इताई जन्नत में मोकले छजा अल्लाह अकबर हाय हाय लती सरकार से ले रहमत इरशाद फरमाए तो 100,000 पर रंग न राणे को थियो निसोरी हुई जी सो ढल भट संभार सुझे बीन तंबार धरा सद सजन दे सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद सोने जी आमद सरदार जी आमद मंठार जी आमद सुभान अल्लाह सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके रब करीम जल जलालहु इरशाद फरमाया मुझा सोना हबीब व बशरिल मुमिनीन मोमिनन के मुबारक इशारत बे अन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा बेशक इन मोमिनन जेला अल्लाह वट वडो फज़ल है कबीर फजल त्यार लगो पयो गुनाहगार जरूर आयो सयाकार जरूर आयो पर दिल के जेकरा मलाइक भी ॾिसंदा त इश्क रसूल अंदर मिलंदो बदकार पुछड़ायो अमल नेक कोन था थियल पर इन दिल के अंदर मोहब्बत मुस्तफा मौजूद आ अल्लाह करे दिया मोहब्बत सदा दिल के अंदर कायम हुजे
सदा दिल के अंदर मोहब्बत कायम हो जे। सुने हबीबन करीमन जी दरबार में साहबी सगोरे की करे अर्ज कयो तो मतसातु या रसूल अल्लाह। सुना क़यामत कदह थींदी। सही बुखारी जी हदीस पाक आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मा अदत लहा केड़ी क़यामत जी तो तैयारी कई है। सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु इन हदीस पाक जा रावी आयल बहराड़ी जे मानू अची करे सवाल कयो सोना क़यामत कदह थींदी। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो तो क़यामत जी केड़ी तैयारी कई है। सहाबी समोरे जवाब दिनो मा अदतु लहा बिकसीरि सलाति वला सियाम। ओ मुझा सोना ना घणो नमाज़ू पढ़ी ना टिखा रोजा रखी करे कामा क़यामत जी तैयारी कई है। हाओ इल्ला अन्नी पर ही गाल जरूर आए उहिब्बुल्लाह व रसूल मां अल्लाह ही उनजे रसूल सां मोहब्बत कंदो आहियां। बस ॿियो मूं वटि अमल कहिड़ो साईं। साहबी वटि छा छा न अमल आहे। सुभान अल्लाह। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो हिकिड़ो को बि साहबी लब जमन जी हदीस में मुद्दिया नसीफ आयो आहे। नसीफ तकरीबन अध मुद तकरीबन लब जमन जी के लब जमन जी अल्लाह की राह में खैरात करे। असहाबी का सवा बाकी मुंहिंजी उम्मत जो केर भी वली हुजे गौस हुजे कुतुब हुजे कलंदर हुजे केर भी को भी ॿियो मुंहिंजो उम्मती आका करीम फरमायो उहुद जबल जेतिरो सोन अल्लाह की राह में खैरात करे न तभी सवाब में मुझे सहाबी की लब जमन वाली वधीक आहे। उम्मती तो सहाबी से बराबरी न थो करे सके पर है उन उम्मती के जको जदो मां नबी जहिड़ो आहियां नबी सा कुल्हो बलाए बीठो भाजतरी नौज बिला इज्जत कजे। सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी वट छा छा अमल ना है। और अल्लाह सुब्हानहु व तआला पे फरमात वल आदियात दबहन फल मूरियात qadhan फल मुगीरात सुबहन फअसरन बिही नकअन फवसतन बिही जमअ। ओ मुझा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाजा सहाबी तवाजा साथी तवाजा जेके ही जान निसार है ये जिन घोड़न जे मथा चढ़न था ये घोड़ा जडा हलन था इन घोड़न जे सुबन मथा जेकर चिड़कू उथरिया धूड़ थी उठे रब तो फरमात मुखे उन चिड़गण दस की भी कसम आहे। हर सहाबी ए नबी जन्नती जन्नती हर सहाबी ए नबी हर सहाबी ए नबी ताजदारे खत्म नबूवत सरकार दी आमद महबूब दी आमद मदनी दी आमद शान सहाबा शान अहल बैत। तेरे चारे यार प्यारे तो चंद्र तोहिन तारे तेरे चारे यार प्यारे तो चंद्र तोहिन तारे हिन नूर सरासर सारे तो ताज माणी अर्श तेरा जमाने तू कुल नबियां दा चंगा मेरा जमाने अख कुल नबियां दा चंगा मेरा जमाने क्या तारीफ करांगा उमर दी उस्मान अली हैदर दी। क्या तारीफ कराम उमर दी उस्मान अली हैदर दी उस्मान अली हैदर दी हे ताख उन्हा दे दर्दी तो ताज मानी
कुल नबियां दा चंगा मेरा जमानी तू कुल नबियां दा चंगा हे अबू बकर सैयाला मनमोहन दे मतवाला हे अबू बकर सैयाला मनमोहन दे मतवाला ओ बुलबुल तू गुल लाला तू ताज मानी तू ताज मानी अर्श तेरा जमानी ही लफ्ज़ मुसा गल चलाए अल्लाह के तो सभी का बेड़ा पार थींदा तो ताज मानी अर्श तेरा जमानी तो ताज मानी अर्श तेरा जमानी तू कुल नबियां दा चंगा मेरा जमानी सुभान अल्लाह अल्लाह से सबनी के आबाद कर अल्लाह से सबनी के महबूब के मिलाद जो खुशू दिखाए तो सहाबी सगोरे रज़ी अल्लाह तआला अन्हु जन छा इरशाद फरमाए छा अर्ज कयो तो सोना हालांकि हुनोटे एतरा वडा अमल है जो असानी जिंदगी भर जा अमल भी हो जा जो का शई ना है वो भी उनके अमलों ते भरवसो ना है यार जे वफा नहीं मोहब्बत ते भरवसो है मा अदत्तु लहा बिकसीर सलाति वल सियाम इल्ला अन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहु बस मा अल्लाह के रसूल से मोहब्बत कर दो है आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में छा इरशाद फरमाए अल मरउ मअ मन अहब्ब व अंत मअ मन अहबब्त कानून बुधी छजो तो जेको जिनसान मोहब्बत कंदो क़यामत में उनसा गंड होंदो बाकी तू व अंत आई तू मअ मन अहबब्त उन्हीं सा गंड होंदे जिनसा तो मोहब्बत करी हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु जन इरशाद फरमाई था मा रअयतुल मुस्लिमीन फरहू बिज़ालिका कत्तु क़ब्ल पर इरशाद फरमाया था इन दी का पहला मुसलमान के एतरो खुश न ॾिठो जेतरे हिन फरमाते मुसलमान खुशी मल्हायो होयो त हिते भी यार सा गॾायूं त क़यामत में भी यार सा गुलाम ये रसूल में गुलाम ये रसूल में रहो जो इश्क मुस्तफा सरकार की आमद महबूब की आमद मदनी की आमद मठार की आमद दरबार आलिया मीर शरीफ मुर्शिद साहब मुफ्ती खलील अहमद जान अमल जरूर कजे जो अमल असाने मथा फर्जा लाजिमा मदीने वाले घोट खुद असा के हुक्म फरमायो आ अल्लाह जल जलालू फरमायो ऐ मोहब्बत की तकाज़ाई या है त महबूब जी चवे तिए कजे मोहब्बत जी हा तकाज़ा ना है त बाबा अली अलिया पर बुंड भी गुंडा है अली अली त कयो पिथा पर बुंड गरो आया इए न थियण खपे न जेकरा तोखे मौला अली सा मोहब्बत मौला हसन हुसैन सा मोहब्बत आए पंजतन पाक सा मोहब्बत चई यारन सबिन सगोरन सा सोना पीर दस्तगीर सा मदीने वाले घोट सा अल्लाह जल जलालू सा तुनी मोहब्बत त मोहब्बत पाणे घुरंदी आहे त मां इए कया जे मुझे महबूब चयो आहे ये मोहब्बत पाने घुरंदी आहे तने करे सच्चो मुहिब उहो ही आहे जेको नेक अमल करे बुराइन पुछड़न का पंजो पान के बचाने की कोशिश करे अल्लाह सुब्हानहु व तआला असा के नेक अमल करने की तौफीक अता फरमाए ऐ सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद महफिलन में बार-बार महफिलन में शिरकत की भी तौफीक अता फरमाए ऐ असा की हाजिरी रब करीम कबूल फरमाए व आखिर दावना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अलबैति अजमाइन सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक या अल्लाह सन हाजिरी कबूल फरमा अचल वेहण कबूल फरमा बुधन बुधान कबूल फरमा ए रब करीम ये संगे मिलाद महबूब जी दरबार में पहुंचा इन अंदर न्याज खत्मा दरूद सुभान अल्लाह जो सलाम सब बिठल महबूब जी दरबार में तोहफतन हदियतन पहुंचा इन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से अयन नबी सगुरन अलैहिमुस्सलाम आई महबूबन करीम जे अब्बे अम्मा अहल औलाद अज़वाज मुतहरात
सहाबा इकराम ताबईन तबा ताबईन शुहदा करबला जी दरबार को सवाब। हजरत इमाम आजम अबू हनीफा, हजरत गौसुल आजम, हजरत पीरान पीर, हजरत इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद मुनव्विर अल्फी सानी जी दरबार, हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट जी दरबार में सवाब। सजी उम्मत भलारी के जो सवाब होता खुसूसियत सा मरहूम मखूर भाऊ हाजी अहमद आयूं जी ज़ौजा मोहतरमा उन्हनि जे रूहन के जो सवाब पहुंचा। हे अल्लाह तू सॼी उम्मत भलारी के बख्श फरमा, असां सभिनी के तू बख्श फरमा, असां के सीधे रस्ते ते हला, असां के नेकनि निमाज़िन में शामिल फरमा। अल्लाह असां के सालिहीन सादिकीन जी सोबत और संगत नसीब फरमा। मुंहिंजा रब करीम महबूब जे मीलाद जे सदके में बिनी जहाननि जो खुशू नसीब फरमा, असां बच्चन के खुशू नसीब फरमा, असां अबे अम्मा के खुशू नसीब फरमा, असां उस्तादन मुर्शिदन दोस्तन के खुशू नसीब फरमा, असां प्यारे मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा, असां सिंध ऐं सिंधुओ के आबाद फरमा, असां मारूड़ के शाद फरमा, असां दादू शहर के अमन अमान जो गहवारो बनाओ। जाते भी मिलाद शरीफ जो रैलियूं जलसा महफिलूं हली रहियान, ए रब करीम तू उन्हनि जी हिफाजत फरमा। ए अल्लाह पंहिंजे सोने महबूब के सदके असांजा गुनाह बख्श फरमा, जिन खिदमत कई आहे उन्हनि खे तू जजो अता फरमा, सभिनि जे दिल जो नेक मुरादूं पूरी फरमा। असांजे मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा के कायम फरमा। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि मुस्तफ़ा।